नहमदुहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हज़रत ज़िबकार इन वीडियो में मां अवांजे साम्हूं रब सुब्हानहु व तआला जी इबादत करण खां बाद में अल्लाह सुब्हानहु व तआला जी बंदगी खां बाद में दुआ जी हिकु वॾी अहमियत ऐं फज़ीलत आहे। हज़रत ज़िबकार कुझु माण्हू नमाज़ पढ़ी करे ईअं हलिया वेंदा आहिनि बग़ैर दुआ जे। त दुआ जी जॾहिं अहमियत ऐं फज़ीलत हदीस मुबारका जी रोशनी में क़ुरान जी रोशनी में असां तव्हांखे बयानु कंदासीं तो अल्हम्दुलिल्लाह तव्हां में दुआ जी अहमियत ऐं फज़ीलत बिल्कुलु जेका सो आहे ज़ाहिर थी वेंदी। हज़रत ज़िबकार अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक में फरमायो क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह फरमायो कि ऐं मुंहिंजा बानो जॾहिं तव्हां मूंखां घुरंदव मूं रब खां अस्तजिब लकुम, मां रब सुब्हानहु व तआला तव्हांखे ज़रूरु ॾींदुसि। मां रब सुब्हानहु व तआला तव्हांजी दुआ खे क़बूल कंदुसि। हज़रत ज़िबकार तो हिन वीडियो में मां कुझु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि दुआ जे मुतालिक़। नंबर 1 दुआ जे फ़ज़ाइल ऐं मनाक़िब ऐं अहमियत जे मुतालिक़ अहादीस मुबारका जी रोशनी में कुझु ॻाल्हियूं तव्हांखे बयानु कंदुसि। नंबर 2 क़बूल थी दुआ जे क़बूल थियण जूं कुझु सूरतूं अव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। नंबर 3 जंहिंखां अल्लाह सुब्हानहु व तआला रहमत जो दरवाज़ो जंहिंजे लाइ खोलणु चाहींदो आहे तो अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे दुआ जी तौफ़ीक़ बख़्शींदो आहे। ऐं नंबर 4 कि जॾहिं रब सुब्हानहु व तआला खां दुआ घुरिजे तो छा जी दुआ घुरिजे, तो इहे 4 ॻाल्हियूं मां अव्हांजे साम्हूं दुआ जे मुतालिक़ बयानु कंदुसि। दुआ जी हदीस मुबारका में हिकु वॾी अहमियत आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दुआउ हुवल इबादह औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ऐं मुंहिंजा ग़ुलामो दुआ पाण ही इबादत आहे। यानी कि दुआ खे तव्हां ये फ़ुज़ूल ये न सम्झो कि बसि असां इबादत कई आहे उन खां बाद में दुआ घुरण जी छा ज़रूरत आहे, बल्कि इबादत करण जी इबादत आहे ऐं दुआ पाण ई इबादत आहे। ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी आहे, उहे फरमाइनि था कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि अद्दुआउ मुख़ुल इबादत औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि दुआ इबादत जो मग़ज़ आहे। यानी हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जी अहमियत खे उजागर करण जे लाइ दुआ जी तरफ़ इंसाननि खे तरगीब ॾियण जे लाइ फरमाए रहिया आहिनि कि दुआ इबादत जो मग़ज़ आहे। जीअं कि इंसान जो जेको हॾी आहे मथे वारो उहो बग़ैर मग़ज़ जे तो उनजो कोई हैसियत न आहे, कमु न आहे कंदो। अहिड़े अंदाज़ सां कि उहा इबादत जेका दुआ खां ख़ाली हुजे ईअं सम्झो कि उहो इबादत बि बेकार आहे। हज़रत ज़िबकार हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेका सो आहे दुआ उहो क़ज़ा खे टारे छॾींदो आहे, यानी दुआ तक़दीर खे टारे छॾींदो आहे। वला यज़ीदु फिल उमूरि इल्लल बिर्रु औ कमा क़ाल। ऐं अॻिते आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि दुआ ऐं नेकी इंसान जी उमिरि खे वधाए छॾींदो आहे। इंसान जी ज़िंदगी खे इंसान जॾहिं नेकियूं कंदो आहे तो रब सुब्हानहु व तआला उन नेकी जे तोखे इंसान जी उमिरि में इंसान जी ज़िंदगी में अञा इज़ाफ़ो फरमाए छॾींदो आहे। तो इन हदीस में इहो मालूम थियो कि जॾहिं इंसान दुआ घुरंदो आहे तो उन दुआ जी मुसीबत दुआ जी बरकत सां इंसान जे मथां आयल मुसीबतुनि खे अल्लाह सुब्हानहु व तआला टारे छॾींदो आहे। हज़रत ज़िबकार कोई कुझु ॻाल्हियूं हुयूं दुआ जी फज़ीलत ऐं मनाक़िब ऐं अहमियत जे मुतालिक़। हाणे मां अव्हांजे साम्हूं इहो बयानु कंदुसि कि असांखे ख़बर कीअं पए कि असांजी दुआ क़बूल थी आहे या न आहे।
या क़बूल ना थी क़बूलियत दुआ जो दुआ जे क़बूल थियण जो कुझु सूरतूं आज साम्हूं बयानु कंदो। हज़रत जी वकार कि चंद सूरतूं आहिनि क़बूलियत दुआ जूं। पहिरीं नंबर के जॾहिं इंसान दुआ घुरंदो आहे तो जेका भी शइ रब सुब्हानो व तआला खां दुआ जे ज़रिए घुरंदो आहे अल्लाह सुब्हानो व तआला उहा शइ उनखे ॾींदो आहे ऐं रब सुब्हानो व तआला उन जे दुआ खे क़बूल फरमाए छॾींदो आहे। यानी जेका भी नेमत रब खां घुरियईं दुआ जे ज़रिए तो अल्लाह सुब्हानो व तआला उहो नेमत ॾेई छॾेसि ऐं उन जी दुआ क़बूल थी वई। तो दुआ जे क़बूल थियण जी हिकु सूरत इहा आहे। ॿी सूरत इहा आहे कि जॾहिं इंसान दुआ घुरंदो आहे तो उन वक़्तु अल्लाह सुब्हानो व तआला उन जी मथां का जेका वात सां घुरंदो आहे उनखे तो अदा न फरमाईंदो आहे, पर उन जे दुआ जे ज़रिए उन जे मथां का मुसीबत या आफ़त अचण वारी हूंदी आहे, का मुसीबत उन जे मथां अचण वारी हूंदी आहे तो उन जे दुआ जे बरकत सां अल्लाह सुब्हानो व तआला जहिड़ी शइ घुरंदो आहे उहा त अता न कंदो आहे, पर उन जहिड़ी का मुसीबत उन जे मथां अचण वारी हूंदी आहे तो रब सुब्हानो व तआला उन मुसीबत खे ऐं उन आफ़त खे उन खां टारे छॾींदो आहे। तो दुआ जे क़बूल थियण जी ॿी सूरत इहा आहे। ऐं टीं सूरत इहा आहे कि न कोई मुसीबत रब टारींदो आहे, न जेको वात सां घुरंदो आहे उहो अल्लाह सुब्हानो व तआला उनखे अदा कंदो आहे, बल्कि उहो जॾहिं दुआ घुरंदो आहे तो उन दुआ जे ज़रिए अल्लाह सुब्हानो व तआला उन बंदे जा दर्जात बुलंद कंदो आहे, रब सुब्हानो व तआला उन जे दर्जनि खे वधाईंदो आहे। तो इहे दुआ जे क़बूल थियण जूं टे सूरतूं हुयूं। इहा हिकु हदीस मुबारक जा साबित आहिनि। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा मिन अहदिन यदउ बिदुआइन इल्ला अताहुल्लाहु मा सअला औ कफ़ अन्हु मिन अस्सूइ मिस्लहु मा लम यदउ बिइस्मिन औ क़तीअति रिश्क औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं इंसान दुआ घुरंदो आहे, जॾहिं रब जो बानो दुआ घुरंदो आहे तो अल्लाह सुब्हानो व तआला खां जेका भी शइ दुआ में घुरंदो आहे रब सुब्हानो व तआला उनखे उहा शइ अदा फरमाईंदो आहे, या उहा शइ जेका घुरंदो आहे उहा शइ तो अल्लाह सुब्हानो व तआला उनखे न ॾींदो आहे, बल्कि उन जहिड़ी का मुसीबत उन जे मथां अचण वारी हूंदी आहे तो उन दुआ जे बरकत सां उहा मुसीबत अल्लाह सुब्हानो व तआला उन खां अचण खां पहिरियों उहा मुसीबत उन खां टारे छॾींदो आहे। तो हज़रत जी वकार पर इन हदीस मुबारक जे आख़िर में इहो लफ़्ज़ फरमायो वियो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि पर उन जी दुआ तॾहिं क़बूल थींदी आहे जॾहिं उन पंहिंजे दुआ जे ज़रिए कंहिं कोई गुनाह जो दुआ न घुरे ऐं ॿियो रिश्तेदारी खे तोड़ण जो दुआ न घुरे, यानी के ईअं न घुरे कि या रब्बल आलमीन फलाणो शख़्स मुंहिंजे हथु चढ़ी वञे तो उनखे मां क़तल कयां, यानी गुनाह जी दुआ न घुरे ऐं ॿियो रिश्तेदारी खे तोड़ण जी दुआ न घुरे तो अल्लाह सुब्हानो व तआला खां जॾहिं दुआ घुरंदो आहे तो रब सुब्हानो व तआला उन दुआ जो जेको घुरंदो आहे उहो उनखे अदा फरमाईंदो आहे या उन जहिड़ी का मुसीबत उन खां टारे छॾींदो आहे। जॾहिं गुनाह जी दुआ घुरे तो अल्लाह सुब्हानो व तआला उन जी दुआ क़बूल न आहे कंदो। हज़रत जी वकार ऐं टी जेका ॻाल्हि हुई, नंबर पहिरों त दुआ जी अहमियत ऐं फज़ीलत जे मुतालिक़ मां अवां जे साम्हूं बयानु कयसि, ऐं नंबर ॿ दुआ जे क़बूल थियण जूं कुझु सूरतूं उहो बि अवां जे साम्हूं बयानु कयसि, ऐं नंबर टियों मां अवां जे मां चयुसि कि इहो बयानु कंदुसि कि जंहिंखां अल्लाह सुब्हानो व तआला रहमत जा दरवाज़ा जंहिं बंदे जे लाइ खोलणु चाहींदो आहे तो अल्लाह उनखे दुआ घुरण जी तौफ़ीक़ बख़्शींदो आहे। इन मुतलिक़ हदीस मुबारक हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी आहिनि, आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि जंहिंजे लाइ अल्लाह सुब्हान तव्हां मंझां जंहिंजे लाइ जे बाने जे लाइ रब सुब्हानो व तआला दुआ जो दरवाज़ो खोले छॾे तो अल्लाह सुब्हानो व तआला उन जे लाइ रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। ऐं जॾहिं रब सुब्हानो व तआला खां दुआ घुरो त
त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला जी आफ़ियत ऐं अल्लाह जो फज़ल जो दुआ घुरो। यानी इन हदीस जो मक़सदु ऐं मतिलबु ऐं मफ़हूम ख़ुलासो इहो आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जंहिं बाने जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे रहमत जो, पंहिंजे निअमतुनि जो, जंहिं बाने जे लाइ रब सुब्हानहु व तआला उन जे मथां रहमत करणु चाहींदो आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी शफ़क़त उन बाने जे मथां करणु चाहींदो आहे, तो अल्लाह उन बाने खे इहा तौफ़ीक़ बख़्शींदो आहे कि उहो बानू रब खां दुआऊं घुरे। ऐं अॻिते आख़िरी हदीस जे आख़िरी टुकड़े में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं रब खां दुआ घुरो त उन वक़्तु का ॿी दुआ न घुरो बल्कि आफ़ियत वारी दुआ घुरो। छो त आफ़ियत जी जॾहिं इंसानु दुआ घुरंदो आहे त आफ़ियत वारी दुआ हिकु जामे दुआ आहे जेके समूरनि दुआनि में शामिलु हूंदो आहे। हज़रत जी वकार के यानी आफ़ियत ज़िंदगी में दुनिया में भी आफ़ियत वारी दुआ घुरे, दीन ऐं दुनिया ॿिन्ही जी। मौत में मौत जॾहिं मरी वञे उन वक़्तु मरण जे वक़्तु भी आफ़ियत जी दुआ, हशर क़बर क़यामत में तमामु ज़ाहिरी बातिनी नंढनि वॾनि आफ़तुनि मुसीबतुनि खां रब सुब्हानहु व तआला खां सलामती ऐं पंहिंजे जो उन जी जान जी हिफ़ाज़त जी दुआ घुरे। छो त आफ़ियत वारी ऐं हिफ़ाज़त ऐं सलामती वारी दुआ घुरणु इहो समूरनि दुआनि जो जेका सो जामे दुआ आहे। हज़रत जी वकार ॻाल्हि इहा हुई कि मां वटि साम्हूं बयानु कयोसि कि जॾहिं इंसान खां दुआ घुरे तो रब सुब्हानहु व तआला खां कहिड़ी शइ घुरे, तो हज़रत इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी आहे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला खां सुवाल कयो, जॾहिं रब सुब्हानहु व तआला खां तव्हांखे घुरो, जॾहिं अल्लाह खां दुआ घुरो त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला जो फज़ल ऐं उन जी महिरबानी जो दुआ घुरो। छो त जेका सुआ कि अल्लाह सुब्हानहु व तआला खां जॾहिं फज़ल जी महिरबानी जी दुआ घुरंदो त जेका सुआ उहा फज़ल ऐं महिरबानी अव्हांजे हथ में बहितर हूंदी। उनजी वजह इहा आहे कि रब सुब्हानहु व तआला खां अदल इंसाफ़ जी दुआ न घुरो। छो त अदल ऐं इंसाफ़ इहो आहे कि जेको तव्हां कयो आहे उन कयल जे एवज़ अव्हां जेका सो उनजो नतीजो घुरो था पिया। ऐं ॿियो फज़ल इनखे चइबो आहे कि उलमा किराम फरमाइनि था कि फज़ल इहो आहे कि बग़ैर कंहिं मुआवज़े जे रब सुब्हानहु व तआला जो फज़ल ऐं उनजी आफ़ियत घुरणु। तो हज़रत जी वकार कि जॾहिं बि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं बि रब सुब्हानहु व तआला खां दुआ घुरो तो अल्लाह जी फज़ल ऐं उनजी महिरबानी जो दुआ घुरो। कि हिकु ॿी हदीस में आहे कि हुज़ूर कंहिं सहाबी आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा कई कि या रसूल अल्लाह जॾहिं असां रब सुब्हानहु व तआला खां घुरूं तो छा कहिड़ी शइ घुरूं, तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जवाब में इरशाद फरमायो कि जॾहिं तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खां घुरो त दीन ऐं दुनिया ॿिन्ही में आफ़ियत जी दुआ घुरो। हज़रत जी वकार के दुआ के हवाले सां मूं अव्हांजे साम्हूं चंद ॻाल्हियूं बयानु कयूं। दुआ जी अहमियत ऐं फज़ीलत बि क़ुरान ऐं हदीस जी सूरत में अव्हांजे साम्हूं बयानु कयूं ऐं दुआ जे क़बूल थियण जे मुतलिक़ चंद सूरतूं बि बयानु कयूं ऐं इहो बि बयानु कयोसीं कि जंहिंखां रब सुब्हानहु व तआला रहमत जो दरवाज़ो खोलींदो आहे तो अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे दुआ घुरण जी तौफ़ीक़ बख़्शींदो आहे। ऐं क्योंकि जॾहिं रब खां घुरूं तो छाजी दुआ घुरूं, कहिड़ी शइ घुरूं, जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ घुरणु घुरिजे त उन वक़्तु रब जी फज़ल ऐं उनजी आफ़ियत जे मुतलिक़ असां दुआ घुरूं। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ है जो करीम रब असांखे हमेशह बार बार दुआ घुरण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं रब सुब्हानहु व तआला असांखे दीन ऐं दुनिया जूं आफ़ियतूं ऐं रब सुब्हानहु व तआला क़बर में, हशर में, क़यामत में हर जॻह ते पंहिंजे साए शफ़क़त ऐं पंहिंजे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुर्ब ऐं जवार में जॻह अता फरमाए ऐं असांखे मथां रब सुब्हानहु व तआला हर जॻह दुनिया व आख़िरत में आफ़ियत ऐं पंहिंजो फज़ल असांजे मथां नाज़िल फरमाए
ऐं जेके दुनियावी मसाइब आहिनि मुसीबतूं आहिनि उन्हनि खां अलाह सुब्हानहू व तआला असांखे हिफ़ाज़त फ़रमाए ऐं आज़माइशुनि खां बि अलाह सुब्हानहू व तआला असांखे बचाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।